अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा जीअं त पंहिंजो टॉपिक हले पियो ग्लैंड्स जो। कल्ह पाण कुझु ग्लैंड्स कयासीं, थायराइड ग्लैंड, पैराथायराइड ग्लैंड। अॼु जेको आहे सो पाण एडनल ग्लैंड कंदासीं। आई थिंक पैराथायराइड ग्लैंड कल्ह पाण न कयोसीं। पैराथायराइड ग्लैंड कंदासीं, एडनल ग्लैंड कंदासीं, पेनक्रियास कंदासीं, गोनाड्स एंड पाइनियल ग्लैंड्स कंदासीं। उन खां पोइ मेजर जेके हार्मोन्स सीक्रेट थियनि था मुख़्तलिफ़ ग्लैंड्स मां, उनखे पाण ॾिसंदासीं। उनजी फंक्शनलिटी ॾिसंदासीं, उनजे टारगेट जेके टिश्यूज़ हूंदा आहिनि उहे ॾिसंदासीं, ठीकु आहे। ऐं जेको ग्लैंड जो जेको ओरिजिन हूंदो आहे उनखे ॾिसंदासीं। हाणे हिन में जेके इम्पोर्टेंट आहिनि न उहे सॼा इहे ई आहिनि, ठीकु आहे। पिट्यूटरी ग्लैंड आहे, थायराइड ग्लैंड आहे, पैराथायराइड ग्लैंड आहे, एडनल ग्लैंड आहे, पेनक्रियास आहे एंड गोनाड्स आहे। उन खां अलावा पाइनियल ग्लैंड्स बि ईंदो रहंदो आहे। त वन पेपर जे हिसाब सां आहे इनफ आहे ग्लैंड्स मां, सही आहे। हाणे ग्लैंड्स में पाण कल्ह थायराइड ग्लैंड कयोसीं। थायराइड ग्लैंड खे वरी मां हिकिड़ी तव्हांखे रिवीजन ॾेई वञे जीअं तव्हांखे यादि थी वञे त थायराइड ग्लैंड जेको आहे सो सेंटर ऑफ द नेक में हूंदो आहे, फ्रंट साइड ते, ठीकु आहे। जेको पंहिंजो एडम्स एपल आहे, जेको मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, अॻ में पाण डिस्कस कयो आहे, बिल्कुलु उनजे हेठां ई हूंदो आहे, ठीकु आहे। इन 2 लोब्स हूंदा आहिनि जेके हिनखे जॉइंट कंदा आहिनि सेंटर सां, जंहिंखे पाण थायराइड सीक्रेट 2 लोब हूंदा आहिनि जेके हिनखे जॉइंट कंदा आहिनि सेंटर सां, ठीकु आहे। ऐं जेके हे हार्मोन जेको आहे सो जेको सीक्रेट करे थो, उहे 2 आहिनि, थायरॉक्सिन आहे, ठीकु आहे, कैल्सिटोनिन आहे, जेके मां करे तव्हांखे ॿुधाया। हिन जो जेको फंक्शन आहे उहो कहिड़ो आहे त बाबा ही जेको आहे सो जेकी बॉडी में जेकी हिनजी जेकी आहे सो थी वञे, लो लेवल थी वञे, त उनजे करे फीलिंग ऑफ टायर्डनेस थिए थी, तव्हांजी सुस्ती अचे थी, ठीकु आहे। एक्सेसिव स्लीप, हद खां वधीक तव्हां सुम्हो था, ठीकु आहे। या जेकी बि ख़ासि तौर पे जेके मैरिड लाइफ आहे, ठीकु आहे, उन में जेको आहे सो जेकी सेक्स ड्राइव आहे उनजी कमज़ोरी थी वञे, ठीकु आहे। ऐं औरतुनि जे अंदरि, इहो मर्दनि जे स्पेशली अंदरि, ऐं औरतुनि जे अंदरि जेको आहे सो लेस फ्रीक्वेंट पीरियड्स अचनि था, ठीकु आहे। त उन जेकी पीरियड जी जेकी साइकिल आहे उन में जेको आहे सो ख़लल पए थो। उन खां पोइ जेको आहे सो पैराथायराइड ग्लैंड आहे। हाँ, जेको पैराथायराइड ग्लैंड आहे इहो असांजी जेकी बैक आहे, ठीकु आहे, थायराइड ग्लैंड जी, ठीकु आहे, उन ते हूंदो आहे। बैक ऑन दी थायराइड ग्लैंड लोकेशन आहे हिनजी। ठीकु आहे। त जेको थायराइड ग्लैंड आहे उनजी बैक साइड ते इहो हूंदो आहे, ठीकु आहे। घणा माण्हू जेको आहे सो ॾिसंदा आहिनि त जेको आहे सो घणा माण्हुनि जे अंदरि जेको आहे सो 4 जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके हूंदा आहिनि उनजे अंदरि 4 क़िस्म जा पैराथायराइड ग्लैंड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। 2 जेको आहे सो टॉप ते हूंदा आहिनि, 2 जेको आहे सो बॉटम्स ते हूंदा आहिनि। पर इहे जेको लाज़मी न आहे त इहे हर माण्हू जे अंदरि हुजनि, बट मोस्ट ऑफ दी पीपल, ठीकु आहे। इलाही माण्हुनि में जेको आहे सो पैराथायराइड जेके ग्लैंड्स आहिनि उहे 4 हूंदा आहिनि। 2 जेको टॉप ते हूंदा आहिनि, 2 जेको आहे सो बॉटम ते हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे पैराथायराइड ग्लैंड्स कहिड़ा हार्मोन जेको आहे सो करे थो, रिलीज़ करे थो। इहो जेको आहे सो जेके बि असांजे अंदरि कैल्शियम लेवल खे जेके लो कनि था, ठीकु आहे। जेके बि पैराथायराइड जेके रिलीज़ करे थो हार्मोन्स, जॾहिं बि कैल्शियम लेवल असांजी बिल्कुलु लो थी वेंदी आहे बॉडी जी, ठीकु आहे। त असांजी बॉडी जे अंदरि तव्हांखे ख़बर हूंदो जेको हाईएस्ट या जेको वॾे मक़दार में मिनरल आहे उहो कैल्शियम आहे। जॾहिं उनजी लेवल लो थी वञे त पोइ जेको आहे सो पैराथायराइड ग्लैंड छा थो करे, हार्मोन्स खे रिलीज़ करे थो। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। जॾहिं बि कैल्शियम जी जेकी लेवल आहे इंसान जे जिस्म जे अंदरि, उहा जॾहिं बि जेको आहे सो लो थिए थी त पोइ छा थो करे, पैराथायराइड ग्लैंड जेको आहे सो हार्मोन खे रिलीज़ करे थो, ठीकु आहे। हार्मोन जेके रिलीज़ थींदा आहिनि पैराथायराइड ग्लैंड जा, उनखे पाण पैराथ्रोमोन चवंदा आहियूं, ठीकु आहे। जेके बि हार्मोन्स आहिनि जेके रिलीज़ करे थो कैल्शियम जी, जॾहिं घटिजाई थिए थी वञे, जॾहिं उनजी कमी थी वञे, डिक्रीज़ थी था वञनि, ठीकु आहे। त पैराथ्रोमोन जेको आहे सो इहे हार्मोन्स रिलीज़ कंदो आहे। इहो बि MCQ ईंदो आहे त पैराथायराइड ग्लैंड जेको आहे सो पैराथायराइड ग्लैंड कहिड़ा हार्मोन्स रिलीज़ कंदो आहे। बसि हिन जे नाले सां मिलंदड़ जुलंदड़ आहे त तव्हांखे यादि रहिजी वेंदो।
सही आहे। त पैराथायरॉइड ग्लैंड जेको आहे सो पैराथेरामोन जेको हार्मोन खे रिलीज़ करे थो, बसि इहो ई आहे। इन खां वधीक पैराथायरॉइड ग्लैंड वांगुरु कुझु बि न आहे पुछंदो। उन खां पोइ अचे थो एड्रिनल ग्लैंड। हाणे जेको एड्रिनल ग्लैंड आहे इन खे पाण सुपर रेनियल ग्लैंड बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। सुप्रा रेनल ग्लैंड, ठीकु आहे। त लिखी था छॾियूं आल्सो कॉल्ड, छोकिरा वरी पुछंदा आहिनि त सर हीअ छा आहे, ठीकु आहे। सुप्रा रेनल ग्लैंड बि हिनखे चयो वेंदो आहे, छो त इहे येलो, ठीकु आहे। तव्हां पैरामाइड्स ॾिठा हूंदा शेप जेके इजिप्ट में हूंदा आहिनि, उन्हनि वारी कारी ग्लैंड हूंदो आहे, ठीकु आहे, जेको असांजी टॉप ऑफ द किडनी ते लोकेटेड हूंदो आहे। हिन जी लोकेशन छा आहे? असां ॾिसो न, हीअ वन पेपर जे हिसाब सां तयारी आहे, त वन पेपर में तव्हांखे सिर्फ़ु जेको आहे सो उहे शयूं यादि रखणियूं जेके वन पेपर जे हिसाब सां अचंदियूं। जेकॾहिं सब्जेक्टिव वाइज़ हुजे हा त उन में हिन में इलाही डीप में वञी करे मां हुनखे पढ़ियां, त वन पेपर जे हिसाब सां इहे शयूं हूंदियूं त बाबा इहो जेको आहे हिन जो ॿियो नालो छा आहे, ठीकु आहे, हिन जी लोकेशन छा आहे, इहो किडनी जे टॉप ते हूंदो आहे, ठीकु आहे। ठीकु आहे, जेकी असांजी किडनी आहे हुनजे टॉप ते हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हर जेको आहे सो एड्रिनल ग्लैंड जा ॿ पार्ट हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिक खे पाण चवंदो आहे एड्रिनल मेडुला, ठीकु आहे, जेको इनसाइड हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे एड्रिनल कॉर्टेक्स जेको आउटसाइड हूंदो आहे। नंबर 1 ते अचे थो एड्रिनल मेडुला। हाणे एड्रिनल मेडुला जेको आहे इहो इनसाइड हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 2 ते अचे थो एड्रिनल कॉर्टेक्स। ही आउटसाइड हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिते सिर्फ़ु UMC तव्हां यादि रखो त बाबा एड्रिनल मेडुला जेको आहे सो इनसाइड हूंदो आहे, उहो पुछंदो हुते, ऐं जेको आउटसाइड हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे, एड्रिनल कॉर्टेक्स हूंदो आहे। ॿ पार्ट्स हूंदा आहिनि एड्रिनल ग्लैंड जा, इहो बसि यादि रखिजो, ठीकु आहे। हाणे एड्रिनल ग्लैंड जेको सीक्रेट कंदो आहे हार्मोन, उनखे पाण कॉर्टिसोल चवंदा आहियूं, ठीकु आहे, या एल्डोस्टेरोन बि चवंदा आहियूं पाण हुनखे। जेके हार्मोन रिलीज़ कंदो आहे एड्रिनल ग्लैंड, ठीकु आहे, उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? कॉर्टिसोल एंड मूंखे यादि नथो अचे, पर इहो आई थिंक एल्डोस्टेरोन आहे। इहो मां कंफर्म करे तव्हांखे ॿुधाईंदुमि, स्पेलिंग ॾिसी छॾियो हिन जी, मूंखे यादि नथी बीहे, ठीकु आहे। त इहे ॿ जेको आहे सो हार्मोन जेको आहे सो रिलीज़ कंदो आहे, केरु कंदो आहे? एड्रिनल ग्लैंड कंदो आहे, ठीकु आहे। एड्रिनल ग्लैंड जेको आहे सो उनजा जेके इंपॉर्टेंट हार्मोन्स आहिनि उहे अंदरि जेको आहे सो एपिनिफायरिन बि ईंदो आहे, नार एपिनिफायरिन बि ईंदो आहे, पर उहो इलाही डीप वञे थो हलियो। पोइ उन खां पाण पोइ अचनि था फंक्शन जेको आहे हिन हार्मोन जा जेके उहे सिमिलर हूंदा आहिनि ॿिन्हिनि जा। इहे छा था कनि, इहे जॾहिं बि तव्हां फ्लाइट या फाइट जे मूड में हूंदा या फियर जे मूड में हूंदा त पोइ इहो छा थो करे, इहो ट्रिगर कंदो आहे सेल्युलर एनर्जी खे, ऐं तव्हांखे अलाउ कंदो आहे बॉडी खे त एनर्जी जल्दी वठे। ॾिसो जॾहिं बि तव्हांजी कंहिंसां लड़ाई थिए थी, फाइट थिए थी, त या तव्हांखे कंहिं अहिड़ी सिचुएशन सां, मिसाल जी ॻाल्हि आहे, फॉर एग्ज़ाम्पल पाण वठंदा ख़ुदा न ख़ासिता किथे बम ब्लास्ट थिए थो या फायरिंग थिए थी, त हीअ जेके ग्लैंड्स आहिनि इहे तव्हांजी बॉडी खे जेको आहे सो सेल्युलर एनर्जी ॾींदा आहिनि, ठीकु आहे, ऐं अलाउ कंदा आहिनि उनजी एक्सेस खे, मतिलबु बॉडी खे अलाउ कंदा आहिनि त उहो जेको आहे सो बॉडी एनर्जी जेके रिज़र्व्स आहिनि उतां एनर्जी वठी करे या त उतां जेको आहे फाइट करे भॼे या जेको आहे सो उन सां मुक़ाबिलो करे, ठीकु आहे। त हीअ तव्हांजे जेके फाइट एंड फियर में या फ्लाइट एंड फियर तव्हां सम्झो, ठीकु आहे, उन दौरान जेको आहे हीअ रिलीज़ थींदा आहिनि। फाइट, फ्लाइट एंड फियर। फ्लाइट माना रन करणु, भॼणु, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो पेनक्रियास। हाणे पेनक्रियास जेके आहिनि सो इहे पिंकिश ग्रे आर्गन हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे स्टमक जे बिल्कुलु जेको आहे सो बिहाइंड इहे हूंदा आहिनि, पोएं पासे ॾांहुं हूंदा आहिनि, ठीकु आहे। पिंकिश सम्झो था, गुलाबी पिंकिश ग्रे कलर जा।
स्टमक जी बैक साइड हूंदा आहिनि, ठीकु आहे। त पेनक्रियास जेके आहिनि बाबा इहे पिंकिश ग्रे ऑर्गन आहे जेको आहे सो जेके स्टमक जे बैक साइड ते हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं इहे जेकी हिन जी लेंथ थींदी आहे उहा एप्रॉक्सीमेटली 15 सेंटीमीटर थींदी आहे, ठीकु आहे। हिन जी लेंथ बि पुछंदो उहो 15 सेंटीमीटर, ठीकु आहे, एप्रॉक्सीमेटली आहे, ठीकु आहे। 14.5 बि हूंदो आहे, 14 एंड 15 बि हूंदो आहे, त मतिलबु हिन जे मिले जुलाए करे पाण एप्रॉक्सीमेटली 15 सेंटीमीटर चवंदा आहियूं हिन जी लेंथ हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे जेके ही पेनक्रियास हार्मोन इहे रिलीज़ कंदा आहिनि पेनक्रियास, जंहिंखे पाण ग्लूकोजिन, ठीकु आहे, ग्लूकोजन या इंसुलिन चऊं था। इंसुलिन जी तव्हां सभिनी ख़बर हूंदी, शुगर जा अॼुकल्ह मरीज़ तक़रीबन हर घर में आहिनि। ग्लूकागन, ठीकु आहे, SCA अथव ग्लूकोजिन, सही आहे, इहे रिलीज़ करे थो इहो, ठीकु आहे। हाणे जॾहिं बि ग्लूकोज जी लेवल ब्लड में जेको आहे सो या इंसुलिन रिड्यूस करे थो, त पोइ उनजे छा थो करे पेनक्रियास इहो ग्लूकोजिन या इंसुलिन खे रिलीज़ करे थो, सही आहे। उन खां पोइ अचे थो गोनाड्स। हाणे गोनाड्स जेको तालुक़ु आहे उहो तव्हांजे रिप्रोडक्टिव सिस्टम सां आहे, ठीकु आहे। जेको बि रिप्रोडक्शन थींदो आहे इंसान मां ॿियो इंसान पैदा थिए थो उन जे सिस्टम सां आहे, ठीकु आहे। त हीअ रिप्रोडक्टिव कंपोनेंट ऑफ एंडोक्राइन सिस्टम आहे जंहिंखे पाण गोनाड्स चऊं था। द रिप्रोडक्टिव कंपोनेंट्स ऑफ द एंडोक्राइन सिस्टम, ठीकु आहे, जंहिंखे पाण गोनाड्स चऊं था। गोनाड्स छा आहे बाबा, त हीअ रिप्रोडक्टिव सिस्टम आहे असांजो एंडोक्राइन सिस्टम, हिन जो रिप्रोडक्टिव कंपोनेंट आहे एंडोक्राइन सिस्टम जंहिंखे पाण गोनाड्स चऊं था। हाणे इहे छा थो करे, इहे सेक्स हार्मोन्स खे सीक्रेट करे थो। बसि हिन में इहो तव्हां यादि रखो, छो त हे इलाही डीप में वेंदासीं त हिते वरी थोरी जेको आहे सो असल में जॾहिं तव्हां बायो पढ़ो था त हुनखे थोरो जेको आहे सो खुले ज़हन सां पढ़ंदा कयो, ठीकु आहे। हाणे हिन जे अंदरि छा हूंदो आहे, हिन जे अंदरि ओवरीज़ हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, या पेल्विस में हूंदो आहे जेके प्रोड्यूस कनि था एग वग़ैरह। त हिनखे तव्हां सिर्फ़ु इहो यादि रखी छॾियो त जेको गोनाड्स आहे इहो रिप्रोडक्टिव कंपोनेंट आहे एंडोक्राइन सिस्टम जो, ठीकु आहे। हिन जे अंदरि जेको मोस्ट इंपॉर्टेंट हूंदा आहिनि उहे टेस्टोस्टेरोन हूंदा आहिनि जेके रेगुलेट कनि था डेवलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव ऑर्गन जी, ठीकु आहे, या सेकेंडरी सेक्स जेके कैरेक्टरिस्टिक्स आहिनि जंहिंमें तव्हांजी मसल जी जेको आहे डेवलपमेंट थिए थी या ग्रोथ थिए थी उहा बि गोनाड्स जे करे थिए थी, सही आहे। त इहो औरत ऐं मर्द ॿिन्हिनि जे अंदरि हूंदो आहे, सही आहे। उन खां पोइ अचे थो पाइनियल ग्लैंड। हाणे पाइनियल ग्लैंड खे पाण पाइनियल बॉडी बि चऊं था, छो इहे स्मॉल एंडोक्राइन ग्लैंड हूंदो आहे। MCQ में उहो पुछंदो त स्मॉल एंडोक्राइन ग्लैंड कहिड़ो आहे, त उहो कहिड़ो आहे, पाइनियल ग्लैंड आहे, सही आहे। त स्मॉल एंडोक्राइन ग्लैंड हूंदो आहे इहो इन दी वर्टिब्रेट ऑफ ब्रेन जे वर्टिब्रेट में हूंदो आहे, ठीकु आहे। इन जी जेकी शेप आहे उहा रिसेंबल कंदी आहे पाइन कोन सां, तव्हां खाधो न इहो मकई जो जेको कोन पाण खाईंदा आहियूं उन सां रिसेंबल कंदी आहे, इन करे जो नालो बि पाइनल ग्लैंड रखियो वियो आहे, सही आहे। पाइनल ग्लैंड जेको आहे सो उहो एपीथैलेमस जेको असांजो ब्रेन आहे उन जे अंदरि जेको आहे सो हूंदो आहे। ठीकु आहे, सेंटर ऑफ ब्रेन जे नियर हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे पाइनियल ग्लैंड जेको आहे सो प्रोड्यूस छा थो करे, इहो मेलाटोनिन प्रोड्यूस कंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेकी जेको आहे सो इहो मॉड्यूल्यूट जेको आहे सो असांजो जेको इनखे तव्हां ईअं सम्झो त जेको असांजो स्लीप पैटर्न आहे, ठीकु आहे, उन में जेको आहे सो हिन जो इलाही इंपॉर्टेंट कमु हूंदो आहे, सही आहे। ऐं हीउ प्रोड्यूस छा थो करे, मेलाटोनिन प्रोड्यूस करे थो। हीअ इलाही लेंथी टॉपिक आहे, पर तव्हांखे सिर्फ़ु वन पेपर जे हिसाब सां हिन में हिकु ॿ कॾहिं कॾहिं MCQs कढंदो आहे त उन हिसाब सां तव्हांजी तयारी थी वञे, ठीकु आहे। त हीअ तव्हांजी स्लीप पैटर्न जेको सीज़नल साइकिल हूंदी आहे उनखे जेको आहे सो रेगुलेट कंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो हीअ जेको आहे सो किथे हूंदो आहे,
एपिथेलेमस में हूंदो आहे, नियर द सेंटर ऑफ ब्रेन हूंदो आहे, ठीकु आहे। हिनखे पाइनल ग्लैंड छो था चऊं, छो त हीअ पाइन कोन जी शेप वारी कार हूंदो आहे या ओतिरो ई हूंदो आहे। हीअ जेको आहे स्मॉल एंडोक्राइन ग्लैंड आहे, ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे हाणे मुख़्तलिफ़ मेजर हार्मोन जेके आहिनि उनजा फंक्शन, जीअं ग्रोथ हार्मोन आहे, इहो कहिड़ो ग्लैंड जी ऑरिजिन आहे, इहा पिट्यूटरी ग्लैंड जी आहे, इहो थ्रू आउट असांजी बॉडी में हूंदो आहे, इहो स्टिमुलेट करे थो ग्रोथ एंड डेवलपमेंट खे, ठीकु आहे। उनखां पोइ आहे प्रोलैक्टिन, उहो पुछंदो आहे, इहो बि पिट्यूटरी ग्लैंड में अचे थो। हिनखे पाण मेमरी ग्लैंड चवंदा। इहे जॾहिं बि स्टिमुलेट करे थो मिल्क प्रोडक्शन, जॾहिं बि कंहिं औरत खे ॿारु ॼाणंदो आहे, ठीकु आहे, या बर्थ थींदी आहे बेबी जी, त उन जी जेकी मिल्क प्रोडक्शन थींदी आहे औरत जे अंदरि, उहो प्रोलैक्टिन हार्मोन्स जे करे थींदी आहे, जेके रिलीज़ कनि था पिट्यूटरी ग्लैंड, ठीकु आहे। इनखे तव्हांखे इहे जेके इन्हनि जो कमु कहिड़ो आहे त इहे जेकी मिल्क, ठीकु आहे, जेकी वूमेन जे अंदरि जेकी मिल्क प्रोडक्शन आहे, खीर जी प्रोडक्शन आहे, उनजी ब्रेस्ट में उनखे वधाए थो, सही आहे। उनखां पोइ ऑक्सीटोसिन बि अचे थो, इहो बि पिट्यूटरी ग्लैंड जो आहे, इहो यूट्रीरस या मेमरी ग्लैंड सां अचे थो, ठीकु आहे। उनखां पोइ थायराइड हार्मोन्स आहिनि, इहो बि थायराइड ग्लैंड जो आहे, ठीकु आहे। इहे बि थ्रू आउट बॉडी हूंदा आहिनि, इहे इंक्रीज़ कनि था बॉडी जा मेटाबॉलिक जेको रेट आहे, या प्रोमोट कनि था नॉर्मल ग्रोथ खे एंड डेवलपमेंट खे। इहे मेजर जेके आहिनि सो हार्मोन्स आहिनि, सही आहे। उनखां पोइ पाण ग्लूकोजिन पढ़ियोसीं, इहे पेनक्रियास जो आहे, ठीकु आहे, इहो लिवर में हूंदो आहे, ठीकु आहे। इहो छा थो करे त जेके बि ग्लाइकोजिन आहिनि, स्टोर्ड आहिनि न, कार्बोहाइड्रेट बि जेको पाण वठंदा आहियूं उनखे तोड़ींदो आहे, ब्लड शुगर खे अलॻि कंदो आहे, रेगुलेट कंदो आहे ग्लूकोज़ ब्लड लेवल जी बॉडी में। उनखां पोइ इंसुलिन आहे, इंसुलिन बि जेको आहे पाण पढ़ी आयासीं, पेनक्रियास में हूंदो आहे, इहो बि सॼी बॉडी जे अंदरि हूंदो आहे। इहो रेगुलेट करे थो ब्लड ग्लूकोज़ लेवल्स खे, इंक्रीज़ स्टोरेज करे थो ग्लाइकोजिन जी, ठीकु आहे, ऐं फैसिलिटेट करे थो इहो ग्लूकोज़ जेकी इंटेक करे थी बॉडी सेल्स मां जेकी बॉडी ग्लूकोज़ वठे थो उनखे इहो फैसिलिटेट करे थो, ठीकु आहे। उनखां पोइ एस्ट्रोजन आहे, इहो ओवरीज़ में हूंदो आहे, फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम जो जेको आहे सो इहो हिसो आहे, सही आहे। इहो सेक्सुअल डेवलपमेंट या ग्रोथ मेंटेन प्रॉपर फंक्शनिंग ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम में मदद ॾिए थो, ठीकु आहे। इहे या टेस्टोस्टेरोन आहे, इहे टेस्टिस आहिनि, इहे थ्रू आउट बॉडी हूंदा आहिनि, इहे ख़ासि कंदा सेक्सुअल डेवलपमेंट एंड ग्रोथ इन मेन, मर्द जी जेकी फंक्शनलिटी हूंदी आहे रिप्रोडक्टिव सिस्टम जी, उन में इहे मदद कंदा। त हिते पंहिंजा अॼु ग्लैंड्स पूरा थियनि था। इंशाल्लाह सुभाणे पंहिंजो वातो नए टॉपिक सां मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।